لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن يكاد الذين كفروا ليزلقونك بأبصارهم لما سمعوا الذكر ويقولون إنه لمجنون وما هو إلا ذكر للعالمين اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللہ تبارک و تعالی فرمائے وَإِن يَكَادُ الَّذِينَ كَفَرُوا جن کفر کयो سے हिन ॻाल्हि करे वेझा आहिनि لَيُزْلِقُونَكَ بِأَبْصَارِهِمْ त तोखे पंहिंजे नज़रुनि सां केराइनि लम्मा समिउ ज़िक्र जॾहिं ॿुधनि था क़ुरान खे वयक़ूलून इन्नहु लमजनून ऐं चवनि था त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलबत चरियो आहे नऊज़ बिल्लाह वमा हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन न आहे उहो क़ुरान मगर नसीहत जहाननि लाइ नज़र जो लॻणु हक़ आहे के इंसान हूंदा आहिनि जीअं सिंधीअ में चवणी आहे हणु खणु उन नज़र जो इलाज हिननि आयतुनि जे अंदरि आहे वेझा आहिनि काफ़र त ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे पंहिंजे हसद जी नज़र सां केराइनि छो त उहे काफ़र तोखे हसद सां था ॾिसनि ऐं तोखे नज़र हणण जी कोशिशि था कनि त जीअं तूं हलाकु थी वञे मगर ख़ुदा ताला तुंहिंजो हामी ऐं नासिर आहे मुफ़सिरीन हज़रात लिखियो आहे त हिन आयत में दलील आहे त नज़र जो तासीर हक़ आहे यानी इंसान को बि नज़र हणे थो त अल्लाह ताला जे अमर सां उहो नज़र लॻे थी ऐं उन जो असरु बिल्कुलु जल्द थिए थो जीअं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हीअ हदीस हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत थियल आहे क़ाल अल ऐन हक़्क़ुन लौ कान शयउन साबिक़ुल क़द्र सबक़त यानी अखि जी नज़र हक़ बेशक असर रखे थी जेकॾहिं का शइ तक़दीर खां आगराई कंदड़ हुजे हा त अखि जी नज़र ई तक़दीर खां पेशगी करे हा यानी आगराई करे हा ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह नाज़र जे नज़र खां पनाह घुरंदा हा अलाह खां ॿिन्ही जाननि जा सरदार इमामुल अंबिया पर अहिड़ा यहूदी नसारा काफ़र हा जो उहे पंहिंजे अखियुनि सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ अहिड़ो घूरे ॾिसंदा हुआ जेके ख़ुसूसन उन्हनि में नज़र हणंदड़ हूंदा हुआ पर ही अल्लाह पाक जी हिफ़ाज़त हुई हदीस पाक में अचे थो हज़रत इमाम हसन साईं ऐं हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाहु ताला अन्हुमा खे बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नज़र खां पनाह में रहण लाइ तावीज़ संदन गर्दन मुबारक में ॿधो जंहिंजा अल्फाज़ ही हुआ उईद बिकलिमातिल्लाहि ताम्मह व मिन कुल्लि ऐनिल लाम्मह ऐं पाण फरमाईंदा त उहो तावीज़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे नज़र खां महफ़ूज़ हिफ़ाज़त लाइ ॿधो हो इन मां सम्झ में आयो त अखि जी नज़र निहायत बुछड़ी ऐं तकड़ी आहे ऐं पाण फरमाईंदा हुआ त नज़र लाइ फीणो ज़रूरु विझो त अल्लाह तबारक व तआला दफ़े करेसि उन नज़र खे ख़तमु करे परे करेसि
हज़रत बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे पुट जाफ़र खे कंहिं नज़र हई आहे आउं उनखे फीणो रखां या न? पाण फरमायूं त नाम फलऊ कान शयुन, यानी भले फीणे विझो, भले फीणो रखो, छो त जेकॾहिं का शइ तक़दीर खां बि अॻ में थिए हा त जेकर अखि जी नज़र ज़रूरु तक़दीर खां अॻे थी हा। ईअं बि फरमायो अथनि त नज़र इंसान खे क़ब्र में दाख़िल थो करे। जीअं चइबो आहे मारे या खारे, त के नाज़रू अहिड़ा हूंदा आहिनि या मारनि या खारनि, आहे सॼो तहसीर रब साईं जे हुकुम सां, पर उन जे लाइ हिफ़ाज़त जो अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाइणु फरमायो। तंहिंजे करे हिफ़ाज़ती उपाउ मोमिन जे लाइ ज़रूरी आहिनि। ईअं ज़रूरु आहे त जेका रब जे पासे ॾांहुं थियण वारी शइ हूंदी उहा ज़रूरु थींदी, पर उन जे लाइ अॻ में इलाज आहे, पोइ तवक्कल आहे। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो महिमान आयो, पाण छा करणु फरमायाऊंसि त छा ते आयो? चई उठ ते। चई उठ खे ॿधी आयो आहियां। चई बसि अलाह ते तवक्कल करे छॾे आयो आहियां। पाण फरमायोसि अॻ में हुनखे ॾावण ॾे गोॾा ॿधेसि ऐं हुनखे मज़बूत ॿधी आहे, पोइ हाणे अलाह ते तवक्कल कर। त के अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इलाज अॻ में ॾसणु फरमायो। अॼुकल्ह डॉक्टर बि मरीज़ खे ॾसींदा आहिनि त हिन शइ जे वेझो न वञ, इहा शइ खाईंदे तुंहिंजे लाइ नुक़सानकार थींदी। त अलाह बि हकीम ऐं असांजो पैगंबर हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हकीम पंहिंजे उम्मत खे ओ क़यामत तां ईंदड़ 1400 साल 1500 साल अॻ में तालीम ॾेई विया त हीअं करणु, हीअं कजो। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत सां हदीस पाक आहे त हिकिड़े ॾींहुं हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो। चयईं त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु अलबत ग़मगीन था ॾिसिजो, तंहिंजो कहिड़ो सबबु आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, या अखी, ए भाउ, हसन ऐं हुसैन खे कंहिं नज़र हई आहे, उन जो ग़म आहे। तॾहिं हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हाओ, ए अल्लाह जा रसूल, नज़र बराबरि असर करे थी। हिननि कलमनि जो तावीज़ करे इमामनि खे ॾियो त तंदुरुस्त थियनि। तंहिं ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उहे कलमा कहिड़ा आहिनि? हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त उहे कलमा ही आहिनि, अल्लाहुम्मा ज़ुल्फ़ान अल अज़ीम ज़ल मन्निल क़दीम ज़ल वजहिल करीम वज़ल कलिमात ताम्मात वद्दअवातिल मुस्तजाबात आफिल हसन वल हुसैन मिन नफ्सिल जिन्न व अयुनिल इंस। सुभान अल्लाह। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उहे कलमा पढ़ी हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा ते फीणो रखणु फरमायो ऐं उहे अल्लाह जे महिरबानीअ सां चङा भला थी पिया, उते ई रांदि खेॾणु लॻा, यानी नंढाइप में। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त उहो तावीज़ सभिनी माण्हुनि खे पाण लाइ ऐं पंहिंजे अहल अयाल लाइ कमु आणणु घुरिजे। इन मां इन जे तरफ़ बि इशारो आहे त मुश्किल खे हल करणु अल्लाह जे वस में आहे। कंहिंजे इंसान जे मथां कॾहिं बि जेका मुश्किल आई आहे त उन्हनि अल्लाह जे तरफ़ रुजू कयो आहे। जीअं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे बचड़नि जे करे ग़म में वेठा हा, अल्लाह उहो ग़म न सही सघियो, जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलणु फरमायाई। जिब्राइल अचे पुछा कई
पाण फरमायूं त हिन ही गम आहे। अल्लाह जे हुकुम सां ई अल्फाज़ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधाया। पोइ सहाबा खां ताबईन खां नकुल थींदा थींदा तव्हां असां ताईं पहुता। नज़र जे तासीर में उलमाअनि जो इख़्तिलाफ़ आहे। शाह अब्दुल अज़ीज़ दिहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे नाज़िर जी अखि मां हिकिड़े क़िस्म जा सुमैया ज़हरी जुज़ा टांडनि वांगुरु निकिरी मायून यानी नज़र लॻल जे जिस्म में पखिड़िजी वञनि था ऐं उन जे रग रग में तकड़ कनि था, जंहिंखां नज़र लॻल माण्हू सख़्तु बीमार क़रीबुल मौत थी पवे थो। उन्हनि जुज़नि में बिल्कुलु बुछड़ो ज़हर आहे जो नांग जे चक ऐं विछूअ जे ॾंग खां बि सख़्तु नुक़सानकार आहे। हदीस पाक में नज़र लाइ मुजरब इलाज हिन तरह बयानु थियल आहे त जंहिं माण्हूअ खे नज़र जो असरु ज़ाहिर थी पवे पोइ उनखे घुरिजे त नज़र हणंदड़ खे चवे त हू वुज़ूअ जा उज़वा धोए ऐं उहो नज़र लॻल माण्हू उन पाणीअ सां गुस्ल करे अल्लाह जे हुकुम सां नज़र जो असरु ख़तमु थी वेंदो। हज़रत हसन बसरीअ खां नकुल आहे त उन सॻोरे फरमायो जंहिं शख़्स खे नज़र जो ख़ौफ़ हुजे तंहिंखे घुरिजे त इहे मथीं आयत पढ़े वईं यकादुल लज़ीन कफ़रू लयुज़्लिक़ूनक बिअब्सारिहिम लम्मा समिउ ज़िक्र वयक़ूलून इन्नहु लमजनून वमा हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। त अल्लाह जे महिरबानीअ सां नज़र कंहिंजो असरु न कंदी। उहे माण्हू हर कंहिंखे खोखंदा आहिनि त हीअ असांजे पाड़े में ॻोठ में पाड़े में नाज़िरुल आहे, पोइ हुनजे हिफ़ाज़त खां इहा शइ अॻ में पढ़ी छॾिजे। कंहिं अलाह वारे शेर चयो आहे जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो ही आहे विंदर ऐं विरूह जे मजलिस आहे ऐं समूरा दोस्त अची हाज़िर थिया आहिनि मतां को नाज़िर नज़र अची हणे तंहिं करे वहीं यकादुल लज़ीन कफ़रू वारी सॼी आयत पढ़ो ऐं दरवाज़ो खोले छॾियो त पोइ परवाह न आहे। फारसी वारो शाइर आहे जंहिं फारसीअ में शेर चयो आहे जंहिंजी माना इहा आहे विंदर ऐं विरूह जी मजलिस आहे ऐं समूरा दोस्त अची हाज़िर थिया आहिनि मतां को नाज़िर नज़र अची हणे तंहिं करे वहीं यकादुल लज़ीन कफ़रू वारी सॼी आयत पढ़ो ऐं दरवाज़ो खोले छॾियो त पोइ परवाह न आहे। इन आयत जे शान नुज़ूल मुफ़स्सिरीन हिन तरह लिखियो आहे त जॾहिं मके जा काफ़र हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हलाकु थियण ऐं नबूवत जे दफ़े लाइ सभई हीला हलाए लाचार थिया तॾहिं बनी असद कबीले मां हिकिड़ो शख़्स वठी आया छो त उहो कबीलो सॼे अरब में नज़र हणण में मशहूरु हो। उन कबीले मां हिकु तिखो नज़र हणंदड़ चूंडे वठी आया। उनजो दुस्तूर हो त पहिरियां ई 2 या 3 ॾींहं सफ़ा उञ ऐं बुख काटींदो हो। पोइ जंहिं बि शख़्स खे जंहिं बि माण्हूअ खे नज़र हणंदो हो त उहो फिलफौर फौत ऐं हलाक थी वेंदो हो। मके जे काफ़िरनि उन खां घणा पैसा ॾेई चयो त असांखे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलाक करे ॾे नऊज़ बिल्लाह। पोइ अञा बि जेकी घुरंदे सो तोखे ॾेई ख़ुशि कंदासूं। उन नाज़िर जो त अॻई नज़र में तजुर्बो हुयो तंहिं चयो त मुहम्मद त इंसान आहे मगर वॾे में वॾो जबल को ॾेखारियमि त मां उनखे नज़र सां उनखे बि ॾारे ॾारे पुरज़ा पुरज़ा करे सघां थो। ईअं चई हिन बराबरि 3 ॾींहं पंहिंजो खाधो पीतो बंदि रखियो। चौथे ॾींहुं काफ़र वठी आया हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आया त हाणे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नज़र लॻाए।
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्त में क़ुरान शरीफ़ जी तिलावत में मशगूल हा। नबीअ जो क़ुरान जे तिलावत सां मोहब्बत ॾिसो। अॼु उम्मती सॼे ॾींहं में कोन थो ॾिसे, हफ़्ते में कोन थो ॾिसे, के त महीने में कोन था ॾिसनि, के सिर्फ़ु रमज़ान में, के त रमज़ान में बि महरूं। तंहिंजे करे क़ुरान पाक जी घणी तिलावत कयो त घरनि में बरकत थिए। इहे जिते क़ुरान पाक जंहिं जॻहुनि ते पढ़ियो वेंदो आहे, जीअं आसमान जा सितारा रोशन तव्हां ॾिसो था, त जंहिं जॻहुनि ते वरी क़ुरान पाक पढ़ियो वेंदो आहे, आसमान वारनि खे उहे जॻहूं वरी रोशन नज़र ईंदियूं आहिनि। बहरहाल उहो अचे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अचे बीही रहियो, नज़र हणण जे इरादे सां हीअं चवणु लॻो त मूं अहिड़ो ख़ूबसूरत ऐं ख़ुशि आवाज़ इंसान कॾहिं न ॾिठो। कहिड़ो न सुठो थो पढ़े ऐं कहिड़ो न सुठो थो पढ़े, कहिड़ो न हसीन ऐं सुहिणो जवान आहे। ॿ टे दफ़ा वरी वरी ईअं चई ॻाल्हि साॻी वराए पियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी हिन तरह पे फरमायो, माशा अल्लाह ला कुव्वत इल्ला बिल्लाह। उहो जेको अल्लाह घुरे, न आहे फिरण, न आहे ताक़त मगर अल्लाह जी। पोइ इहो नाज़िरो केतिरो वक़्तु मथो हणी थकिजी रहियो, हलियो वियो, इहे लफ़्ज़ पियो दोहराए पियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ज़रे जो बि नुक़सान न पहुतो, अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे उन शरीर जे शर खां अमन में महफ़ूज़ ऐं मामून रखियो। लम्मा समिउ ज़िक्र व यक़ूलून इन्नहु लमजनून। जॾहिं काफ़र क़ुरान खे ॿुधनि था जो ख़ुदा ताला जो ज़िक्र आहे, त चवनि था त ही शख़्स यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बिल्कुलु चरियो आहे, जो सभु कंहिं वक़्तु हिकिड़े यादगिरी क़ुरान जे पढ़ण ऐं ॿुधाइण में मशगूल आहे। ॿियूं ॻाल्हियूं ई कोन्हनि, सदाईं छड़ो क़ुरान क़ुरान क़ुरान। शाह अब्दुल अज़ीज़ देहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ खे ज़िक्र जे लफ़्ज़ सां यादि कयो आहे, जो कलामुल्लाह मजीद जी का बि आयत ख़ुदा ताला जे ज़िक्र ऐं यादगिरीअ खां ख़ाली न आहे। वमा हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन, यानी ही क़ुरान जंहिंजे पढ़ण करे काफ़र तोखे चरियो था चवनि, सो ॿिन्ही जहान लाइ नसीहत ऐं इबरत आहे। हिन मां जिन इंसान सभई नसीहत हासिल करे सघनि था ऐं इबरत वठी सघनि था। मतिलब त दीनी ख्वा दुनवी कमनि जा इस्लाह हिन पाक क़ुरान मजीद में रखियल आहिनि ऐं ॿिन्ही जहाननि जा फ़ाइदा ऐं मनफ़ियत रुॻो हिन क़ुरान पाक में आहिनि। हिन खां सवाइ ॿियो को बि अहिड़ो किताब आहे ई कोन जंहिंमें ॿिन्ही जहाननि जूं हक़ीक़तूं ऐं ॿुझाइप हुजनि, इसरार हुजनि। अहिड़े पाक ऐं लासानी किताब ख़ुदाई ज़िक्र ऐं ॿिन्ही जहाननि जे मनफ़ियत जे ख़ज़ाने खे पढ़ण करे काफ़र तोखे दीवानो ऐं चरियो था चवनि। उहा त ख़ासि उन्हनि नादाननि जे बेवकूफ़ी ऐं जेहिल मुरकब आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि खे, असांजे बचनि ॿारनि खे, पूरे उम्मत मुस्लिमा खे रब साईं नज़र खां बचाए। नज़र तमामु ख़राबु असरु आहे, उन जे तहफ़ुज़ जे लाइ इहो पढ़ियो वञे। अल्लाह तबारक व तआला हिफ़ाज़त फ़रमाईंदो। त क़ुरान पाक सां लॻाव हूंदो तॾहिं इहे शयूं उन वक़्त में यादि हूंदियूं, पर जंहिंखे क़ुरान पाक सां लॻाव न हूंदो त पोइ उनखे कीअं इहे आयतूं उन वक़्त में यादि अची वेंदियूं। तंहिंजे करे कोशिशि करे हर इंसान इन मुसीबत खां, इन्हनि आयतुनि जो यादि करे छॾे, इहा दुआ यादि करे छॾे त जीअं कंहिंजे नज़र खां इंसान खरे बि न ऐं का तकलीफ़ बि न पहुचे। आमीन सुम्मा आमीन। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं पूरे क़ुरान पाक जे विर्द करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
रब्बना इग़फ़िर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या अल्लाह असां ॿिन्ही जहान जी भलाई नसीब करण फरमाए, ॿिन्ही जहान जे बुराइनि खां बचाए, इस्लाम ईमान कामिल ihसान ते रहाए, इस्लाम ईमान कामिल ihसान सां जीअं असांजो हिन दुनिया में ख़ात्मो बिल ख़ैर करण फरमाए। या अल्लाह असांजे बीमारनि खे शफ़ा अता फरमाए, कर्ज़दारनि जे कर्ज़ में आसानी करण फरमाए, इज़्ज़त आबरू जान मालन जी हिफ़ाज़त करण फरमाए, पूरे उम्मत मुस्लिम जे हालत रहम करम करण फरमाए। कुल्लमा अवक़दू नारन लिल हर्ब अतफ़ा अल्लाह ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हस्बुनल्लाह व निअमल वकील व निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। रब्बना अन्ना मग़लूबुन फंतसिर। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाहुम्मा इग़फ़िर जमील मोमिनीन वल मोमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल अहया वल ममात। या इलाहुल आलमीन। पूरे जग जहान ते रहम करण फरमा। जेके अज़ीज़ अक़ारिब उस्ताद मिट माइट दोस्त अबा वफ़ात करे विया आहिनि, अल्लाह साईं उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमाए। मुंहिंजा रब साईं तूं उन जे पोयनि खे नेक सालिह हयाती वारो करण फरमाए। मसाजिद मदारिस उलमा हक़ जी हिफ़ाज़त करण फरमाए। पढ़ंदड़नि पढ़ाईंदड़नि ॾींदड़नि जे रिज़्क़ माल में बरकत अता फरमाए। या अल्लाह साईं तूं पंहिंजे ग़ैब जे ख़ज़ाननि मां मसाजिद मदारिस जे इख़राजात खे पूरो करण फरमाए। या अल्लाह साईं असां समूरनि मुस्लमाननि खे निमाज़ क़ुरान पाक जे तलावत ज़िक्र अज़कार नेकिन जे कमनि सां असांजे दिलनि में मोहबत पैदा करण फरमाए, गुनाहनि खां नफ़रत पैदा करण फरमाए, वॾनि जे अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं नंढनि ते रहम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पाण प्यार मोहबत एके सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हासिद जे हसद खां, नाज़रनि जे नज़रनि खां या अल्लाह असां समूरनि मुस्लमाननि जी हिफ़ाज़त फरमाए। हिक ॿिए सां ख़ैर ख़्वाही करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब्बि जअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। अलिफ लाम मीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। व सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़िही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।